जे इंसान खे रब इज़त ॾींदो आहे न त उहो इंसान 2 फुट थोरो मथे हली वेंदो आहे। उनखे थोरो रस्तो जंगुनि में ॿधी हेठि लाहिण जी माण्हू घणी कोशिश कंदा आहिनि, पर न, उहो हलंदो वेंदो आहे मथे। इहा उनखे ख़बर न आहे मां जिन सां रवैया चेंज कर थो ॻाल्हायां, बाद में वरी इन्हनि जी न हेठां ई करणी पए। यादि रखो, रब जॾहिं बि इज़त अता करेव न त इज़त में तकबर न कजो। तकबर वारे खे रब पाक सिराए ज़मीन में बि हणंदो अथई, ज़मीन में बि हणंदो अथई, यकीन करे न। घणा वरी ॾिस न, जिन खे अल्लाह इज़त अता कंदो आहे त सभ खां पहिरियों त पंहिंजे पाड़े वारनि सां रवैया चेंज करे वेंदा, बाद में ओसे पासे वारनि सां, हिननि सां, पोयनि सां, सभिनी सां रवैया चेंज करे वेंदा आहिनि इन 2 रुपए जे करे। इहा उनखे ख़बर न आहे त मुंहिंजी कहिड़ी दुआ हुई जेका रब क़बूल कई आहे, जो अॼु मूंखे इज़त वारो की। सऊदी अरब नजरान जो हिकु वाक़ियो आहे, जे इंसान जो 7 फुट कद हुयो। सऊदी अरब नजरान जो वाक़ियो आहे, 7 फुट कद हुयो, जंहिंखे अल्लाह हुस्न बि ख़ूबसूरत ॾिनो, हुस्न बि लाजवाब ॾिनो। पर उन इंसान खे को फ़क़ीर बुज़ुर्ग ॾिसण लॻो त उन फ़क़ीर खे तो चवे थी, बाबा मूंखे छा थो ॾिसे? फ़क़ीर तो चवेसि त मां ॾिसां थो त रब पाक तोखे केतिरो हसीन ख़ूबसूरत ठाहियो आहे, जंहिंमें कद बि तुंहिंजो बुलंद आहे, माशा अल्लाह तबारक अल्लाह। त उन ई फ़क़ीर खे तो चए त मुंहिंजे हुस्न ऐं कद ते मुंहिंजो रब बि नाज़ कंदो आहे। ख़ुदा जो कसम तौबा अस्तग़फिरुल्लाह या रब जे लाइ ईअं चवण त अल्लाह पाक उनखे ॾेखारी पंहिंजी ताक़त। उन 7 फुट इंसान जे 2 इंचनि में बणाईस, जंहिंजो 7 फुट कद हुयो, जंहिं रुगो लफ़्ज़ कढियो त मुंहिंजे हुस्न ऐं कद ते रब बि नाज़ कंदो आहे। तौबा नऊज़ बिल्लाह मिन शैतान रजीम। रब पाक उनखे उन बाज़ार, उन ख़ल्क़ जे आॾो ई ॾेखारेसि त रब केते नाज़ न कंदो अथई। उन 7 फुट कद वारे जो 2 इंच कद, हाणे 2 इंच कद छा हूंदो तव्हां ॾिसो। अल्लाह उनखे मारियो न, अल्लाह उनखे ज़लील न कयो, माना हिकिड़ो ग़रक़ न कईसि। रब्बुल आलमीन उन दुनिया जे उन ई नजरान वारनि जे आॾो इहो वाक़ियो ॾेखारीसि, ॾिस रब खे कॾहिं बि न चवंदो कर। रब जॾहिं जंहिंखे अता कंदो आहे न, पर उन इंसान जे दिमाग़ में शैतान हावी थींदो आहे। वरी रब जॾहिं फिराए ज़मीन में बि हणंदो अथई न, त पोइ उहा इंसान खे पंहिंजी असलियत जी ख़बर पवंदी आहे। यादि रखे, अल्लाह जा ख़ल्क़ल इंसान ज़ात, तकबर वारे खे अल्लाह ज़लील ऐं रुसवा कंदो अथई। तकबर न कजांइ, न हुस्न ते न 2 पैसनि ते। हुस्न बीमारी में ख़त्म थी वेंदो अथई, 2 पैसा कंहिंजे खून जी चटनि में बि भरणा पवंदा अथई।